वटा चालू थी तेर उहा ज़मीन दुआ जी ने पाक साफ़ थी सर सिमू सुधरी सालम ऐं असां जहिड़ा जाहिल जॾा इनशा अल्लाह तुंहिंजी तरीक़े पैरवी मथे दीन मथे हूंदासूं उहे हिते दुनिया में इज़त मिलंदी आख़िरत में ओकरी पार थींदासीं तूं भला भले कि तू रसूलुल्लाह राबर रहमतुल लिल आलमीन तो सामाए सैयदा सिंगार क्यों सारी ज़मीन पुठिया इनायत जाऊं वेला सिर यसां या रबी अमीन दावसन बूहल में पारा ऐं भला आए भले हिकिड़ो 1,24,000 नबी किताब लिखे था आया कैसे मसीतूं रोशन कैसे मेहराब कैसे मिंबर कैसे ॻोठ पाड़ा हाँ अल्लाह जो रसूल सॼे जगत जे वास्ते रहमत बनी क़ुर में चए थो मां अरसलनाक इला रहमतुल लिल आलमीन के सॼे जगत जे वास्ते अल्लाह पाक चए आउं रब्बुल आलमीन आहियां ऐं तूं जियाने जे वास्ते रहमत अल्लाह जे रसूल खे न कर हाँ पोइ अल्लाह जो रसूल आयो ज़मीन खे आचा सिंगार मिलियो ज़मीन सुधरजी सालम थी ऐं चए असां ते माज जा ॿुअल इनायत जा ओहिड़ा वठा तूं भला भले बादशाह भारी चवायो वठ बेशती हीअ बुराक अरबी अर्श ते तुंहिंजो असांखे इश्तियाक पुतूं चढ़े फरमान से फिलहाल फाइक वियो फिराक हर तरफ़ निरवार नारा ऐं भला आए भले बुखारी में हदीस अल्लाह जे रसूल चऊं उमानी किताब लिखे त हज़रत अली जी मासी हुई कि तंहिंजे घर में सुतो पिया नागा भित दीवार चीरजी पई हिकिड़ो ईंदड़ आयो मुंहिंजो सीनो चीरे ज़म जे पाणी से धोई करे हिकिड़ी थाली नूर ईमान सां भरल हुई मुंहिंजे सीने में दाख़िल करे सीनो चाक करे चए हल तुंहिंजे रब तोखे कोठाए ॿाहिरां निकिरियो त हिकिड़ो वैट ॿधो पियो गॾो खां वॾो खचर खां नंढो जिबरी चए त आउं जिबरी लहियां ही बुराक ऐं जनती घोड़ो हिन ते तूं सुवार थी पाण खे सफ़र करणो ई क़ुर मजीद जी सूर बनी इसराइल जे पहिरें आई शुरू वारी आयत में ज़िक्र त पाक ऐं रब जंहिं पंहिंजे माने मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकिड़ी राति में सैर कराए मस्जिद हराम खां वठी मस्जिद अक्सा सूदी जंहिंजे चौधारी असां बरकत रखी उते अलाह जूं अजीब ग़रीब कुदरत निशानियूं ॾिठे तुंहिंजो रब ॿुधंदो ॾिसंदो हाँ पोइ बुराक टिपण कुॾण लॻो जिबरी चए ठहर ठहर रख वक़्तु ते अलाह जो रसूल सुवार थिए थो तेरू ठहरियो ऐं सुवार थियो हितां पोइ असीं बैतुल मुक़द्दस मिणी नबीअ जो काबो आहे उते वियासीं त मिणी अंबिए जा अरवा मुंहिंजी इस्तक़बाल मुलाक़ात लाइ आया हुआ बुराक खे दरवाज़े ते ॿधो अंदरि दाख़िल थियासीं त पोइ उन खे बरकातूं मूं नफ़ल नमाज़ पढ़ाई ऐं पोइ असां ज़मीन वारे आसमान वे भले बैतुल मुक़द्दस वे भलारा बाल में फर्क फुर्सत कान थी फाइक रसे फिलहाल में अंबिया आया मिड़ी उन वक़्त विसत कबाल में थी समऊं बीठा सवारा ऐं भला आए भले मरे अंबिया उते आया मिलियला उन खे बरकात नफ़ल पढ़ाए पोइ असां ज़मीन वारे आसमान जो ख़ैर हाँ बुराक जो मतिलबु विझो चमको हिकिड़ी झलक में असीं आसमान ते पुॼी झलक पहुते यूं वॾे तूं चुस्त चांबक सां चढ़ी असफ मोचारे मथे जे मोचन सां मड़ी कई मलक मंज़िल बि मंज़िल थे मिलिया मदहूं पढ़ी सिज सलामी चंड तारा ऐं भला आए भले हिकिड़ी झलक में उते पुॼी वियासीं बुखारी में हदीस है जिबरी दरबान के चे दरवाज़ो खोल तॾहिं उन पुछे तूं केरु आहीं क्या आउं जिबरील आहियां ॿियो केरु आहे आख़िरी नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तूं हेॾां मोकिलियो वियो आहीं छा के हा त दरवाज़ो खोले मूंखे चए भले आए भलारा तूं नेक नबी पहले आसमान ते वियो जिबरील चए ही तुंहिंजो पे आदम हिन ते सलाम चओ मूं जॾहिं सलाम चयो त आदम अलैहिस्सलाम चए भले आए भलारा पुटु नेक नबी ॿिए आसमान ते वियासीं जिबरील चए याया ने ईसा इन ते सलाम चओ उन ते मूं सलाम चयो तूं चए भले आए भलारा भाउ नेक नबी पोइ टे आसमान ते यूसुफ पैगम्बर हो चौथे ते इंद्रीस हो पंजे ते हारून छठे ते मूसा कलीमुल्लाह हो मूसा वटां मटियासीं त रुअण लॻो तॾहिं पुछे में आयो छा ला रुए के मुंहिंजे बाद नबी थियो आहे तंहिंजी उमत मुंहिंजी उमत खां जनत अंदाज़े में वधारे वेंदी तंहिं लाइ रुआ उमत ही नमाज़ न करो रोज़ ईअं ॿोघ ई ॿोघ फेरो हा तेर पोइ सतें आसमान ते इब्राहिम ख़लीलुल्लाह उन ते जिबरील खे सलाम चयो मूं सलाम चयो उते भले आए भलारा पुटु नेक नबी पोइ मूंखे जिबरील जनत जनम जो सैर कराए जनत जा राकू मिसकिन हीरा मुतकी परहेज़गार अहिड़ा वीचारा पाक साफ़ माण्हू वेठा हा पोइ जनत में मूला 3 पियाला भरिजी आया हिकिड़ो शराब जो हिकिड़ो माखी जो हिकिड़ो खीर जो के शराब जो पियालो पियांसि मुंहिंजी उमिरि सॼी नशे में मस्तु ऐं मखमूर बनी वई माखी जो पियांसि सॼी उमिरि मुंहिंजी इश्क मोहबत में मसरूर गरकूर थी वञे एतिरे लाइ करे मूं फितरती मज़हब इख़्तियार कयो खीर जो पियालो पीतो जंहिंमें न मिठास अने न कड़वास पोइ मूंखे जिबरील दोस्त जो सैर कराए
त दोज़ख जा राकू ज़ालम फासक फाजर बुरा बदकार ॾिठा पोइ घणियूं त मूं औरतूं ॾिठियूं तॾहिं उमूतिया करे अंसारी औरत चई या रसूल अल्लाह जा औरतूं घणियूं तंहिंजो कारण करो की हिकिड़ो तव्हां में दीनदारी घटि हुए थी ॿियो तव्हां में नाशुक्री घणी सॼी ॼमार जो घर वारो असांजे साण सलूक कंदो पर थोरी जेकी ग़लती थिए पहिरीं सपारो ॾींहुं चवंदी हिन ॿरे घर में सुख जो ॾींहुं बि न आहे जंहिंजी वजह सां मूं खे दोस्त में घणियूं ॾिठियूं हा पोइ बैतुल मामूर मलाइके जो क़ाबू आहे तंहिंजो जिबरील मूंखे सैर करा जंहिंमें लातादाद मलाए क़याम में क़ौम में रुकू में सजदे में तस्बीह तहलील में हुआ अलाह जे ज़िक्र फ़िक्र में मशहूर किताब ई लिखिया था वक़्त बदे 70,000 मलाइक उन में इबादत करी था हा वरी किताब तफ़सीरी वतारी था एतिरी अलाह जी मलकूत है फिरी क़यामत सूदी ॿिए फिरा यानी की इबादत जो वारो नथो मिले बाक़ी तो अल्लाह आलम हाँ पोइ उतां असीं वियासीं सिदरतुल मुंतहा ॿेड़ी जो वण सूर्य नजम में जो ज़िक्र है उते वियासीं जिबरील चई या रसूल अल्लाह जा ही मुंहिंजी आख़िरी मंज़िल है हिन अॻिते हलां अल्लाह जे नूर जी तजली से मुंहिंजा पर झली वई उते जिबरील उभी रहियो मूंखां अलॻि थी वियो त नागा मुंहिंजी ज़बान मथे ई अखर आया अतैयात लिल्लाह वसल वात वतई बात कि मुंहिंजी माली बदनी जिस्मानी इबादतनि जे लाइक़ सिर्फ़ु अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात पाक है तव्हां बारगाह खुदावंदी मां चे में आयो अस्सलामु अलैका इहो नबी व रहमतुल्लाह बरकातहू ऐं अल्लाह जा आख़िरी नबी तो मथे अल्लाह जे तरफ़ सलामती रहमतूं ऐं बरकतूं हैं तॾहिं चए मूं चयो रब मुंहिंजा जी मूं मथे हुआ कि अस्सलामु अलैना वाला इबादिल्लाह सालिहीन तोजा जेकी सलफ़ सालिहीन बाना मूं मां दसिया के पुठियां थी ते मिणी मथे तोजे तरफ़ सलामती ऐं रहमतूं हैं चेर किताब लिखे था मलाइके चयो अशहदु ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु रसूल असीं शाहिदी ॾियूं था अल्लाह जे सिवा ॿियो को रब न शाहिदी ॾियूं था मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो सचो रसूल आहे एतिरे में मूंखे अल्लाह जी कुर्सी समेटे गिॾा वर्ष मत किथी संधी जिबरील जानी उब सतें ते इल्ताफ तो रसो सैयद सजाज तियाग सिदरतुल मुंतहा पोए कदमन वेठ कुर्सी की बहादुर बेबाग हमद वादी जा हज़ारा आए भला आए भले अल्लाह जी कुर्सी मूंखे समेटे गिॾा वर्ष मत हाँ चारिश खावर भी लगे वो डोर सैया गे अलाम करम का दर्जा मने कामिल शुक्र जा क्या कलाम पान साहिब सैयदा तो ते सही वारो सलाम चव चवण परवर जे पारा आए भला आए भले अल्लाह पाक पर के भला भले आए तू हिन मसन कुर्सी मसी मरहबा आए मोहम्मद माग मसनद कर मियाँ खुलक तो जो खलक में खुश खूब ॾिसियो खुश थिया पोइ मोकलम तो ॾे मलक ही मुल्क मिड़ी तो ॾियां पेर पाए वे प्यारा आए भला आए भले अल्लाह पाक जे हिते मुंहिंजा हबीब वे हिते तोखे घुरायो के ॿिन्ही ज्ञान जो तोखे सरदार भलाई अवल आख़िर जो इमाम भलाई आहे पोइ मुंहिंजे रब खे मूं ॾिठो बुखारी में हदीस पर्दे जे अंदरि मूंसे गुफ़्तगू कयईं ऐं 50 वक़्त मुंहिंजी उमत मथे नमाज़ फ़र्ज़ थई घणे आलम वतारी था चए बखूं विझी मिलिया मड़े ग़लति ॻाल्हि क़ुर शायदि है सूर्य आराफ़ में ज़िक्र है हज़रत मूसा तूर सेना मथे वियो सफ़ूरा खे छॾे अचां ऐं डूंगर ते मच मरे जो टांडो खणी अचां पाप सियारे जी मौसम है हिते सेके बुत अने अंग अंग ठा सेकियूं उते वियो अल्लाह चए अहे मूसा तूं पाक मैदान तुआ में आयो जुती लाए पढ़िया तू आग खैला आऊं तोखे नबी बनाया तो हिकिड़े उर्दू वारे चया खुदा की खुदाई पूछना हो तो मूसा को पूछिए जाते हैं आग के लिए मिल जाती है पैगम्बरी तू तो टांडो खणो अल्लाह चए तोखे नबी बनाए चेर जिद के मुंहिंजा रब तू कहिड़ो इहो मूंखे वता चए मूसा तू ॾिसी सघे तुंहिंजी अखि में ताब न अरे रब मुंहिंजा मूंखे आराम थिए तसली थिए ही थिए चेर अल्लाह जो वही थियो असीं तूर सेना मथे नूर जो चमको विझूं था जे डूंगर पिण जी जॻह ते उभो तूं मूंखे ॾिसी जहिड़ो क़ुर सूर्य आराम में ज़िक्र नूर जो ही चमको थिए थो डूंगर तूर सेना ज्यां त दड़ो दड़ी त्रुटण लॻे थो वणे में आगूं लॻी पए जो मूंसां बेहोश थी छणी जंहिं होश में अचे रब मुंहिंजा बसि एतिरो मूंखे काफ़ी त अलाह खे को अखि ॾिसी सघे कंहिंखे ताब हा पोइ 50 वक़्त नमाज़ फ़र्ज़ थी जे मोटियासीं मूसा वटि आयासीं त मूसा अलैहिस्सलाम पुछिया अल्लाह जा आख़िरी नबी कर ख़बर कोरो तुंहिंजी हुकुम उमत मथे हुकुम आकाम कि 50 वक़्त मुंहिंजी उमत मथे नमाज़ फ़र्ज़ के 50 वक़्त तुम्हारा केॾे न फ़र्ज़ मूं बनी इसराइल से ॾाढा जंगियूं झेड़ा जतन कया आहिनि तुम्हारी उमर जूं त उमरियूं टूकियूं 50 60 100 मत पुछा थोड़ा 50 वक़्त पढ़ तूं वञ अल्लाह वटि तख़फ़ीफ़ हल्का इहो सुवाल कर हिकिड़े भेरा मोटा वियुसि 2 वक़्त मां वरी वारे 5 मरतबा वारे पुस्ताली वक़्त माफ़ थिया मूसा त चई अञा पण हिकिड़ो घुमरो वञ हा तेर अल्लाह जे रसूल चयो मूंखे मूसा हाणे बारगाह खुदा बंदी में वेंदे शर्म थिए
ये हिकिड़ो फेरा वियो त ॿ वक़्तु रहिया अंधो मांडो मरे कर रस्ते ठॻिया हुआ चेर उम्मीद रसूल करी आऊं इन मथे दफ़ा करिया थो चेर अलाह जो वही थियो हाणे इन मथे क़ाइमु रहो जेको पंज पढ़ंदो तंहिंखे 50 जो दर्जो पर हिते हिकिड़ो पढ़े लाइ तयारु न हिकिड़े मौलाना चए आज हम मुसलमानों की नमाज 8 की खाट की 360 की हिकिड़ा जुमू पढ़े त ॿिया 12 महीने में 2 ईदूं न कजे ईद करार थी पवंदी पाण ते तॾहिं पढ़े को वरी मतिलबु लाइ को कहिड़ी मुसीबत हुजे त पढ़े हा को पढ़े लाइ तयारु न हा पोइ मूंखे जिबरी शितानू कोठे उते छॾे वियो बुखारी में हदीस कड़ी लुॾी ॾेवी बिस्तरो गरम एतिरी वार मरे मुल्क फिरी वरी पोइ अलाह पाक चए तोखे अहिड़ा 4 यार ख़लीफ़ा कि हिकु सचो सिंधी ऐं फारूक उम्मत जा इमाम औलिया उस्मान चौथो वली हैदर हुमाम से बताबे तो संदापुर के तवाज़े में तमाम हुआ सिकियो चौंदा सचारा ऐं भला आए भले अहिड़ा 4 यार ख़लीफ़ा ॾिना जॾहिं तो हुकुम कजे सदक या रसूल अलाह जा तूं सचो हाँ किताब में अचे थो अंगारे जी अलाह जे रसूल खे नबूत मिले अरबा जे ॾींहुं अबू बकर सिद्दीक़ ईमान आंदे किथे अचे थो अरबा जे ॾींहुं नबूत मिले ख़मीस जे ॾींहुं अबू बकर सिद्दीक़ ईमान पहलो अबू बकर सिद्दीक़ ईमान गिनी आयो 2 नंबर में मां ख़दीजा 3 नंबर में हज़रत अली माड़े में जा अबू बकर आंदे अने औरतें में जा मां ख़दीजा ईमान आंदे अने बचे में जा हज़रत अली 3 ॼणा पहलो इस्लाम क़बूल हाँ पोइ अबू बकर तो अल्लाह जे रसूल से हम वक़्त हर हाल में भेरो रोंदो हो पोइ जॾहिं हिजरत करे जॾहिं आया गार सूर में इते जॾहिं 3 राती हुआ किताब लिखनि था इते उहो जेके ॿियर हुआसीं जुबो त्रोड़े करे उहो ॿियर ढके हिकिड़ो ॿियर खाली ॾियो तंहिं महिल पंहिंजो पेर रखी करे ने जंग दरगाह वेही रहियो अलाह जो रसूल हंज में सुम्ही रहिया हाँ उन में कारो नांगो जीतो फिरी अची हिते जहिड़ो ख़ुशबू आहे धक ॾस मारे थो अलाह जे रसूल खे उथियारण ख़ासो नथो सम्झे मुंहिंजे महबूब खे कीअं उथिए हाँ आख़िरकार जॾहिं उहो ज़हर गलबो करे थो अखी मां लुड़क छॾे था तंहिं भेरो अलाह जो रसूल जी छिरक खणी उथी कि मुंहिंजा यार तोखे कहिड़ी ॻाल्हि रुआर ऐं अलाह जा नबी तो त मुंहिंजो माउ पीउ क़ुर्बान वञे हिन में अहिड़ो को ज़हरी जीत जंहिं मूंखे ॾस मारे आंखे उथियारण ख़ासो न सम्झो पर बेसब्री जे वजह सां मुंहिंजी अखी मां लुड़क छॾी तेर चए पेर खण अड़े तेसीं पेर न अहिड़ा अलाह जे रसूल जा आशिक़ अॼु साईं नमाज़ पढ़े लाइ तयारु न पैरवी करंदा ऐं मरे त चई जन्नत जो पढ़ो जन्नत में छॾी जन्नत को रस्ते में पई दौड़ करे ढोरी में जन्नत जे विच में आॾा लख न मंज़िलूं क़ुर चए हाँ तेर जहिड़ो पेर खण तव्हां कारो नांग विसराट करे निकिरियो अलाह जे रसूल चयो आहे नांग तो मुंहिंजे यार खे हेॾो ॾुख ॾे पोइ किताब लिखिया हदीस में अचे थो अलाह जे रसूल जी फीण मुबारक मखे थो कई आल में अहिड़ा बुग ॾिनो ऐं चए नांग चए दीदार लाइ वेठो न वरी पाछो अचे थो ज़हर बड़े पूरा किसा हदीस में अलाह जे रसूल फीण मुबारक मखे थो उहो ज़हर हुते दॿिजी वञे थो हाँ पोइ पुठियां अलाह जे रसूल पुठियां 3 साल ने 3 महीना से हिन जी ख़िलाफ़त हुए थी पोइ ईद ज़हर उदके थो जंहिंसे अबू बकर शहीद थी हज़रत उमर पंहिंजो अहिड़ो नेक पुत्र हो क़ुर पढ़ंदो हज़ारों माण्हू उभी रहंदा इनखे दगाबाज़ी से दारू पीआरे करे बुराई करे ऐं बाई बचो जोड़ियो खणी आई त हज़रत उमर अहिड़े संसार करे इस्लाम मुंहिंजो नालो ऐं कई असाब आया सिफारिश खणी ऐं अमीर मोमिनी वीचारे से आजा दगा से कमु करायो आहे न तूं हिन ते रोम कर के ॻाल्हि खरी आंजो चयो करे रोम करींदो पर परवरदिगार क़यामत जे ॾींहुं मूंखे पुछंदो हेॾी मखलूकात जी मरे वाली आऊं आहियां इन मथे ख़िलाफ़त मुंहिंजी इस्लाम में हज़रत उस्मान जेको हो अल्लाह जे रसूल जी ॿी नियाणीअ जो घरवारो हो रुकिया ने कलसूम हिकिड़ी मरी हुई त ॿई ॾिनो ॿई पण अल्लाह जे रसूल जी हयाती में से गुज़ारे वई अने ज़नूरीन ॿी नूरे जी धणी जो लक़ब हो पोइ अल्लाह जे रसूल चयो आहे उस्मान मुंहिंजियूं 2 नियाणियूं हुयूं पण कॾहिं 40 में तोखे हिकिड़ी पुठियां हिकिड़ी ॾिया तो मुंहिंजा मूंखे ॾुख न अथसि अहिड़ो अल्लाह जे रसूल जा यार हुआ हाँ पोइ हिकिड़ी जंग तबूक कई आहे तंहिं महिल लश्कर वञे थो अल्लाह जे रसूल चयो आंजे बाहि वटि लड़ेला हथियार न आहे चढ़ेला सवारी न आहे खाधेला कीअं न आहे त हज़रत उस्मान 100 वटि सामान सॾ तो रसूदा हिकिड़े फेरा ॾिने 2 फेरा चऊं 2 फेरा 3 फेरा चौथे किथे लिखिया था 700 किथे लिखिया था 500 किथे लिखिया था 900 वटि उन जंग में ॾिने अहिड़ा अल्लाह जे रसूल जा आशिक़ हुआ हाँ हज़रत अली तो बीबी फातिमा ख़ातून जन्नत जो आजा घरवारो रसूल जो आजा काकाई भाउ मौली महाराज सोट नूरानी नबी जो पुण नियाणो नामदा होॾा सोतर भाउ होॾा नियाणी पंहिंजी ॾिने हाँ पोइ ख़ैबर यहूदीअ जो किलो आहे अहिड़ो भुज अहिड़ो शहर तंहिं महिल मुसलमान जो लश्कर वञे थो उन सॼे शहर खे खाई खणाए रखियऊं 3 ॾींहं लश्कर वेठो आहे उठ घोड़ा मजदूरी न सघे खाई अहिड़ी उन रखियऊं तैर उते हिकिड़ो तख़्तो पियो आहे किताब लिखिया था हज़रत अली चए यार रसूल अल्लाह जा हीउ तख़्तो जॾहिं खाई में उभियां थो उठ घोड़ा दूके मुंहं मां सां लंघाए इन ख़ैबर में दाख़िल करे हाँ उठ घोड़ा सॼो लश्कर में दाख़िल थियो
पछाड़ी में अल्लाह जे रसूल पैर मुबारक रखियो तेर हज़रत अली जा आजा हथ जुबान लगा के या रसूल अल्लाह जा जबारे लंगे में मथा मुंडा ही तख्तो छणी हाँ पोइ खैबर फतह थियो अने हज़रत अली के शेर खुदा असदुल्ला जो लक़ब मिलियो किताब लिखे अहिड़ा अल्लाह जे रसूल जा यार हो हाँ पोइ किताब लिखे त सचाई जो झंडो क़यामत जे ॾींहुं अबू बकर जे हथ में हूंदो जंहिं हेठि मरे सचा सिद्दीक़ हूंदा अने अदल निया जो झंडो अमीर उमर जे हथ में हूंदो जंहिं हेठि मरे अदल निया करे वारा हूंदा अने सखा जो झंडो अमीर उस्मान जे हथ में हूंदो जंहिं हेठि मरे सखी हलाल कमाई मां ख़ैरात करे वारा हूंदा अने बहादुरी शुजात जो झंडो हज़रत अली जे हथ में हूंदो जंहिं हेठि मरे ख़ुदा जा शेर हूंदा किताब में अचे मरहबा महबूब मुंहिंजा मरहबा सद मरहबा मुस्तफा तू मुजतबा तू या मोहम्मद मरहबा पुसाग सदको तो मथा सरदार सैयद मरहबा मरहबा मांझी मतारा आए भला आए भले अल्लाह जा नबी तोखे सदाई मरहबा मुबारक मुस्तफा तू मुजतबा तुंहिंजे दीन मथां जान वञे वॾी ॻाल्हि आहे हिते शहादत मिले अॻियां जन्नत में इस्लाम में अल्लाह जे रसूल जा आशिक़ अहिड़ा हुआ जे हिते आई मरी वञो त उते मरी पवंदा और ने बदर जा मैदान ही रब से रंग वतारे अहिड़ियूं इस्लाम में माऊं औरतूं ठहियूं जंहिं पंहिंजियूं जानियूं कुर्बान कयो अल्लाह जे दीन मथां अल्लाह जे नबी जे दीन मथां पीछे हट न कयो सुमैया जहिड़ियूं ज़ुनैरा जहिड़ियूं अहिड़ियूं वीचारियूं हुयूं हाँ पोइ मौल साहब चए थो मदा मुंहिंजी जो न तूं मोहताज आई मुस्तफा कंहिं सबबु सैयद करियां सिफ़त तुंहिंजी सफ़ा कमाल न जानी जिस्म ताम मुलहन जाड़ूं जफ़ा शाल मिलन मछो टकारा आए भला आए भले आवां जी मदा तारीफ़ वाखाण करो करे अल्लाह पाक कुरान में तो कई लक़ब ॾिने किथे नबी किथे रसूल किथे दाई किथे नज़ीर किथे बशीर किथे खैरुल उमम किथे खैरुल बशर किथे ख़ातिम नबीन किथे ख़त्मुल मुरसलीन किथे रहमतुल आलमीन किथे या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुदस्सिर ऐं कंबल ओढ़े वारा उथी तुंहिंजे रब जी इबादत कर ऐं चादर ओढ़े वारा उथी तुंहिंजे रब जी पाक अहिड़ा तोखे रब लक़ब ॾिने कि मदा मुंहिंजी जो न तूं मोहताज मुरसल आई बरकतन जा भार तूं बेशक भरन में वाही पुसूं में सिज चंड जूं सैयद सिकूं तूं लाई बलक तुंहिंजो तुलन तारा ऐं भला आए भले आवां जी मदा तारीफ़ करो करे अल्लाह पाक तोखे अहिड़ा 300 मौजा किताब लिखे था को वधि घटि लिखे था ॾिने वे किथे किताब में अचे थो अहिड़ी कोरी ज़मीन में कीर खोड़ में पाणी फुआरा करे निकिरियो सॼे लश्कर पाणी पीते हैं किथे किताब में अचे थो नंढड़ी सांदारी मुंहिंजा सॼे लश्कर पाणी पीते हैं किथे किताब में अचे थो अल्लाह जो रसूल वुज़ू पिया करी असां बि चए था या रसूल अल्लाह जा गर्मी जी शिदत माण्हू उन से मरे था अॻई जो वक़्तु थी वियो मसौला पाणी अल्लाह जो रसूल ठां में पाणी ठलाए बर्तन में हथ मुबारक खोड़ींदा किताब लिखे था हिन आङिरी जे ॿेड़े में जा पाणी फुआरा करे निकिरे थो सॼे लश्कर पाणी पीते मसो कंहिं पुछे में आयो केतिरा हुआ कि 15,000 हुआ सो पर लख माण्हू आहिनि त पाणी न खोटे अहिड़ा अल्लाह जे रसूल खे अलाह मौजा ॾिना आहिनि किथे किताब में अचे थो अल्लाह जे रसूल जे 3 ॾींहं जो फाको आहे पेट मथे पथर मथा पिया आहिनि हिकिड़ो असाब अचे थो कहिड़ो नालो आहे उहो कुदरती पलो पासे थी वियो पथर ॾिसी करे हुनखे अहिड़ी अचां वीचारे खे ॾुख थियो घरे वियो घरे घरवारी खे चई अहिड़ी को शइ खाधे जी हुई जेको अल्लाह जे रसूल खे आज खाधे था ॾियां ऐं अल्लाह जे आजा रसूल महबूब प्यारे जे पेट मथे पथर मथा पिया मूंखे ई ॻाल्हि गिरसी तेर वीचारी बाई चई हिकिड़ो खीर जो पियालो बचनि लाइ रखियो आहे राति जे वक़्तु ॾांहुं बाक़ी ॿियो अल्लाह रसूल जो न चई हीउ पियालो ॾियां ऐं मुंहिंजे महबूब खे ॾियां ऐं बचे खे वरी रब ॾींदो ऐं पियालो खणी अचे थो अल्लाह जे रसूल वटि या रसूल अल्लाह जा खीर जो पियालो अलाह तोहफ़ो खणी आयो खैरियात चए त अल्लाह जो रसूल ॾिनी हाँ तेर अबू हुरे वेठो आहे इनके 3 ॾींहं जो फाको आहे इनजे पेट ते पथर ॿधा पे अबू हुरे खे चए हू असाब सफ़ेद जेको वेठा आहियूं उनखे वञी पीआरे अबू हुरे ॾिठे पिंड न पीते मुंहुं न वञे जंहिंखे ॾींदो अहिड़े डक डक करे पी वञ अबू हुरे वियो हुते पीआरणु शुरू कई जंहिंखे पीआरे गिने तूं पीआलो ई भरियो को किताब लिखे था को 140 लिखे था को 170 लिखे इन मिड़ी मिड़ा हू पीआलो फिरी आयो हू पीआलो भरियो तेर अची अल्लाह जे रसूल खे ॾिने की या रसूल अल्लाह जा ही खीर जो पीआर के हाणे अबू हुरे पी तूं हिकिड़े फेरा पीते चए ॿिए फेरा पीते के 3 फेरा चए अञा पी चौथे मरतबा के या रसूल अल्लाह जा तो मुंहिंजो माउ पीउ कुर्बान वञे हाणे मुंहिंजे पेट में जॻह तेर अल्लाह जे रसूल पीते अल्लाह जे इस्लाम वारा अहिड़ा ऐं ॿिया ॾींहं त संस्था ॾिनो त हिन धरती कप में उहो वॾड़ खणी भॼी वियो गरी पंहिंजी घोड़ा लॻी घर भरे छॾियो अहिड़ी मुस्लमान इस्लाम जो जेको अॻवान हुआ अहिड़ा हो 4 ॿिए खे खाराए पोइ पिणु खाईंदा इस्लाम ई चए हा पोइ
किताब लिखे था अल्लाह जो रसूल हलिया अचनि हिकिड़ी झूपड़ी ॾिठो वञी लॻी हुते विया हिकिड़ी माई मोहम्मद नालो किताब में अचे तंहिंखे चए मां असांखे पाणी पिया उन वीचारी चादर बादर विछाए कि मुंहिंजा हबीब हिते वियो ऐं मूंखे खीर पीआरिया मुंहिंजूं बकरियूं हिनी वणे आॾियूं हिनी वणे आॾियूं हुन वीचारी धोड़ी उभीरी बकरियूं न ॾिस चए अची मथे खे हथु मारे थी अफ़सोस मुंहिंजी क़िस्मत फिटल अॼु आ जहिड़ा भागशाली महिमान आया अॻे बकरियूं हिते रुलनि पियूं अॼु बकरियूं न अलाह जे रसूल चए हीअ मां बकरी कहिड़ी हुई ए चए हीअ त मुंहिंजा हबीब हीअ त हिकिड़ी खाजी लवी आहे गिदी अलाह जे रसूल चइनि खे गिनी आई अलाह जे रसूल हथु फेरे बिस्मिल्लाह करे हथु में त नड़सी पिंड पीतो उमें मोहब्बत आहे खीर पीतो किताब में अचे थो किथे किताब में अचे थो हिकिड़ो जंगली बदू गो जले आयो जीरी गो चए मोहम्मद हीउ मुंहिंजो शिकार आहे तुंहिंजी रिसालत जी गवाही ॾे तव्हां तो मथे इस्लाम क़बूल करे अलाह जो रसूल उन गो खे चए हे गो अलाह जो नबी नहीं आहे छा किताब में अचे चए गो खे अलाह ज़बान ॾे तूं कलमूं पढ़े नबी हिकु साज़ की या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तेरो बदू इस्लाम क़बूल करे किथे किताब में अचे थो उठ अची सजदो किथे अचे थो त वण चीर जी शायदि ॾिने मोड़ी साहिब चए हजादी हो त जूं हजरनि ॾिनियूं शायदियूं ते शजरनि वण पसरे अलाह जे रसूल जी शायदियूं ॾिनो किथे कुरैशी चयो मोहम्मद जादूगर आहे आसमान ते जादू पुॼे ने असांखे सचो ऐं चंड चीरे वता अलाह जे रसूल शौज़ आंगड़ी से इशारो करे थो हदीस जे किताब में अधु चंद्र चीरी अची पेरे में छड़े अहिड़ा अलाह जे रसूल अलाह मौज़ा पुधर जले दिलदार वेट दमन थींदसि दूर दूर लुत्फ़ वादी जा गज़ारा हाणे हासिल जे हुज़ूर पुनार नैणन जा तूं ठारी या नबी अल्लाह नूर दिल दुखी हुई अॻितो धारा ऐं भला ऐं भले हा बाक़ी जेकी थींदो तुंहिंजे तरीक़े मथां फ़ाइदो थींदो तुंहिंजो रस्तो हिकिड़ो अने असीं ॿिए जो चऊं फलाणो बाबो चए थो मौलाना चए थो मुफ़्ती चए थो अड़े कंहिंजी हुते नहीं हले क़ुर ई चए थो क़यामत ते ॾींहुं नबी जे नाले उमते खे उथे ॾियासीं हर नबी खे उमत मथे शायदि रखंदासूं अरे रसूल तोखे तुंहिंजी उमत मथे असीं शायदि आहियूं अलाह जो क़ुर ई चए अने ही पुछ इब्राहिम जी उमत किथे ईसा जी किथे मूसा जी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमत किथे हीअं करे उथियारी उते पुछ में न कि अहिड़े हदीस केॾा तबलीग वारा केॾा सुन्नी केॾा हनफी केॾा शाफ़ी केॾा मालिकी केॾा बिल्कुलु पुछ में न कि तूं क़ुर ई लिखे हाँ नबी जे नाले उमतूं उसी जो नबी शायदि त रसूल जे तरीक़े हिकिड़े उर्दू वारे चयईं कि मसल के सुनत पैसा लग चला जाबे सड़क जनतुल फिरदौस को सीधी गई है ये सड़क अलाह जे नबी जे रस्ते मथे हल तरीक़े मसलक ई जन्नत फिरदौस में ई रस्तो में हिकिड़े उर्दू वारे चयईं कि अगर गुल है बदन तो पसीना गुलाब है सले अला वो जिस्म रिसालत माब है जंहिंजो बदन गुल पसीनो गुलाब ई हिकिड़ो अलाह जे नबी जी ज़ात है किताब में अचे थो अलाह जे रसूल जंहिं गली मां लंघंदा हुआ असां देरि से उतां मटींदा हुआ उतां ख़ुशबू अची जो त हितां अलाह जे रसूल लंघिया अहिड़े अलाह जे नबी जे बदन में ख़ुशबू हुई बदन मुबारक में किताब में अचे थो हा जंहिंजूं ॻाल्हियूं अमर जे लाइ हिकिड़े अलाह जी नबी आलम त मके वारो हिकिड़ी चवंदो मदीने वारो हिंद वारो टी सिंध वारो चवंदो तऊं ते फ़िरका आहिनि सभु को पंहिंजे रीति किताब लिखी वेठा आहिनि चवंदो असीं चऊं बराबरि हदीसनि जे किताब में अलाह जे रसूल चयूं बनी इसराइल में एकोतेर फ़िरका ईसाई में 72 फ़िरका मुंहिंजी उमत 73 फ़िरके में बाटे में अचंदी तंहिंमें मड़े छातियूं ठोकींदा चवंदा हम जनती हैं पर जनत में हिकिड़ो वेंदो ॿिया सभु के सभु जन्म ई अलाह जे नबी हली कंहिं मासे ताज रहंदो त हीउ मुल्ह जेको आहे वेर जेर विझी दुनिया खे गुमराह कयो इस्लाम मना करे ऐं जेको जीअं आता लकम दीन कुमोली यदी तव्हांजो रस्तो आला असांजो असां पाणी वेर जेर न कर घणे ठिकाणे मिसी तूं भूई विझे त नमाज़ पढ़णु नथा कंहिंजी मञी हा पोइ रोज़ आमद चए असांजे रूह ते रहमत रही ज़िक्र ज़ाती थियो ज़ियादा ज़ुल्म ज़हमत वालही कुर्ब मां कामिल कुरैशी तो मथे कलमूं कई साफ़ कयासूं कल्ब कारा ऐं भला आए भले तो मथे कलमूं पढ़िया ही कल्ब जा केॾी खणी किताब में अचे थो दही कल्बी 700 माण्हुनि जो सरदार अलाह जे रसूल वटि आयो चए या रसूल अलाह जा मूंखे इस्लाम सेखारियो अलाह जे रसूल चए तूं नाई धुई पाक साफ़ थी अच चए वीचारो वेंजी सेंजी अचे थो चए हाणे इक़रार कर ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूल पोइ 5 वक़्त नमाज़ पोइ रमज़ान जा रोज़ा पोइ ज़कात कूड़ मुकरी दगो मुकरी जुल्म करी हकम मारी चोरी मुकरी जुगार मुकरी दारू मुपीज कंहिंजी इज़त मूंखे ईअं करे दंग कयूं चए या रसूल अलाह जा तो त मुंहिंजो माउ पीउ कुर्बान वञे जेकी तो चए इन में न कीअं ओछो कंदो न कीअं इन में वधारे कंदो ऐं हिन मथे क़ाइमु रहंदो असां पंहिंजो मजमू वेठो आहे अलाह जे रसूल चए जनती नेरन उहे धीर जेको मूं चयो हिन क़बूल करे थोरी देरि सही रसूल करीम पासेरा थिया त दही कर में हीअं आहे हिचकिची लॻी वई रूए पियो अखी मां पाणी दड़ दड़ वञे पियो असां चई या रसूल अलाह जाऊं तौरु दही कर बि त रुन लाइ मटिजे तॾहिं रसूल करीम खे अहिड़ो थियो शायदि 700 माण्हुनि जो आगेवान ऐं क़ौम वटां रजा लाइ घुरे ऐं डायरेक्ट इस्लाम क़बूल कयनि के ॾुख थी पियो मुंहिंजी क़ौम मूंखे कहिड़ो वर्तन करी थी चेला रूए
आयो दही कर भी ही ए चे या रसूल अल्लाह जा तोता मुंहिंजो माउ पीउ कुर्बान वञे हेतिरा ॾींहं ख़बर न हुई कुरो थींदो कुरो न थींदो जेॾां ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूल कलमो पढ़ियो मुंहिंजे कल्ब जा किट छणी पिया मूंखे ख़ुदा जो ख़ौफ़ थी वियो मुंहिंजी हेतिरी उमिरि मूं गुनाह में विञाई गंदे कम में विञाई गफ़लत में विञाई ऐं अलाह खे कोरो जवाबु ॾींदो केतिरियूं त मुंहिंजूं नियाणियूं जनमियूं तंहिंखे मूं जीरियूं ज़मीन में दफ़नायूं कोरो चवंदुसि टेलर हुआ त कलमो हू पढ़ियो अॼु त मोदी साहिब जे कलमो पढ़ियो खाई न को अॼु त कारा कम मरे कलमे वारे वटां थी वेंदा हाणे कोरो करे बॉम्ब ॿधी फिरे इस्लाम हाणे करियो बंदि पाणी ॾियो